अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अवां ॾिसी रहिया आहियो सिंध आवाज़ न्यूज़ ऐं आऊं आहियां मोबाइल सिंधी। हाज़िर आहे हिन वक़्त जी अहम ख़बर। पाणी जो लुट की शाख में पाणी जो लुट की शाख में पाणी जो लुट की शाख में पाणी जो लुट की शाख जा आबादगार काफ़ी सालनि खां वठी तक़रीबन 30 सालनि खां वठी एहतजाज कंदा पिया अचूं त पाणी ॾियो। हिन वक़्तु पाणी 30 सालनि खां बंदि आहे। असां वस वारनि खे गुज़ारिश था कयूं त बराए महिरबानी असांजी शाख में पाणी ॾिनो वञे त महिरबानी थिए। चोरीअ में माना गैर क़ानूनी नूल या ॾींहं ॾिठे जो वहनि पिया। केरु पुछण वारो कोन्हे, केरु ॾिसण वारो कोन्हे। अंधेर नगरी चरबट राजा लॻी पियो आहे। इंजीनियर SDO उन में शायदि मुलवसन अलाए छा हेठियो अमलो हुनखे नथो क़ाबू थिए। जेके चोरी था कनि बेलदार दारोगा हीअ मथां इंजीनियर आहे। हाणे राजभर साहिबु आयो आहे। असां हुनखे गुज़ारिश था कयूं त चोरीअ ते कंट्रोल कयो। पाणी ॾिनो टेल में पाणी ॾियो ऐं चीफ जस्टिस ऑफ पाकिस्तान खे गुज़ारिश आहे त काफ़ी सालनि खां पाणी न आहे। बराए महिरबानी पाणी ॾिनो वञे त महिरबानी थींदी।